तू मुझे भाव के कयो छा है जो अच्छे मथे में अचे मुंह बदाल थियो आ। तव्हांजी सॼी अक ई बताल लगी थी वते। हिकिड़ो सुरीलो हुजे सुर में हुजे त उन सां ॻाल्हि बि कजे। मां चवाई थी बेगुल सां या बकवास न कर। बेगुल खां त भलाउन भी पासो कयो आ। तू छा है भप। मां कहिड़ी बकवास थी कयां? हाँ तू घर में हली आई आई मां इहो समझो तू आई आ हाल हवाला कंदी अचण शर्ती उबतो सुबतो ॻाल्हाइण शुरू करे ॾिनी पोइ मां छा समझा। हाँ तो साचे हवाला कंदम जो कंदी भी खबरुन में कम आया। तू रुगो एतरी गाल समझ मुझे भाव जे मथा ये चक्कर ॾियण छॾे ॾे। ओ इहा गाल बेगुल इहा गाल इहा ही गाल मां सालू खे समझाया थो पर हो मुजी गाल समझे ही नथो। थोरो सोच माई बेगुल जेकर तुझे मथा मां चक्कर हलाया इहो जेको तुंहिंजो मुड़सा इहो छा चवंदा इहो मखण इनखे दुखियो न लॻंदो? न दुखियो कोन लॻंदो। हाँ इहो छा थी चवे? जेकर सच में इहो तोखे दुखियो नथो लगे तो पोइ मां थोरो तोसां कुछ हलो हलो करे सघां थो। न मां पाण तो जड़े खौफ सूरत ऐं हसीन पुराणे मुझे मतलब मर्द तलाश में हुयस त एड़ो हीरो काथे मिलंदो। न न जे करे तू चक्करड़ो हलाइण चाहे तो न त असां जे घिटिया जा गटर ओ मुझो मतलब आ त असां जे घर जा दर तुंजे ला हमेशा लाए खुलियल आहिनि। मां सदके वञा कुर्बान वञा इन खबड़ी जे जिन मां जान छॾाए हाणे बेगुल सां मां चक्करड़ो हलाईंदुसि बेगुल सां इंशाअल्लाह। मुआ कुछ होश कर बेगुल भला तई भला सॼो तोखे रड़के खाई वेंदी तुझी हड्डी भी असांखे कोन मिलंदी। रन परे हट बेगुल जे मुझे विच में तू हाणे न अच तीअं ॾाठ लॻी विछाए डंडे सां। अदाम लीमे के बेवकूफ बनाया ही आया। आदि जेतिरो लीमो बेवकूफ आहे न उन खां वधीक तू उनखे बेवकूफ नथी बनाए सघी। अदा बेगुल भला है भला लीमे सां मां एड़ो हशर कंदसि जो पंहिंजो मुंह मथो पिटींदो। लीमो पंहिंजो मुंह मथो पिटींदो उहा त अलॻि ॻाल्हि थी पर उनमें सालूअ जो कहिड़ो फ़ाइदो आहे मोहतरमा बेगुल जान। मखण लीमो हाणे मुंहिंजे मथां अशक तो करे। करे छथी एक कड़ी कड़ी ॻाल्हि करी नहीं है जा दिमाग दे खराब लीमो जहिड़ी हरकत कंदो न त मुंहिंजे सां बोल हुदई मां ॿुधाए छॾियां कुझु केर त खिस मां निकिरी मथे तो चढ़ी वेंदी न को लहदी न को जान छुटंदी माना त को समझी छॾिजाए लीमे पुटी न रहंदो निचूड़े करे रस कढो था बाक़ी खल्ला हूं त लीमो पुट अच्छा ही साल खड़ो दिखे। फिलहाल तू पांजी गैरत के संभाले गंड में बदी रख। बेगुल एतरी हल्की कोने का जो हर कोई एरो गेरो अचे उन सा अशक करे। बेगुल उहा भला है जो उन जो तोड़ो कढी छडींदी। अगे हिकड़ी गाल चवाई सच रोसा को अंधो अखियूं अड़ाए बाकी तोखे को सॼो ॾिसंदो न उन जो त हां फाटी पवन। अने सालू शर्म लॻो तई तोखे केड़ी खबर रे मुखे खबर आ मुखे मुजी बेगुल लखन में हिक्का। हां तू वरी के तो अखू के अखो में लेजो उठारे मेरे बेचे दर्द करा को उठ भी वही रहो का गाल ना है ओटरा मखण लगे तो तुंजी वेझे जी नजर कमजोर आ वनी इलाज करा ये थी वणे तने भागे। बस हाणे बस बेगुल लाए सब सियाणा थी विया तेरे काल बुधो कन खोले तहां बिनिन मां को भी में सा कुछ तो पुछंदो न। हिकड़ी गाल तहां बिनिन जे फायदे जे लाया हिन घर जो कमकार तहां बिनिन ता माफ। हाणे वेई ॾिस जो त कीअं यो लीमड़ो इन घर जी सफाईड़ियूं तो करे थाम बुहारी तो करे एड़ो लोड़ाईंदासेस न दिमाग सही थी। वाकई ये अच्छा लीमो हले से घर जा कमकार कदो ठीक आ जे कदे ये आ तो पो फिलहाल गेरत के पेटी में तो रखे जा भली बटे ये पई हुजे पुरानी से खबर पए सो। हां गेरत वो हुजिया मेहमान कदे दिया कदे कोने दिया आहे कम मा जान छुटे थी जो सालो के छा गुरबी लीमो हिते सालो हुते। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।